अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिगरीअ में पाकिस्तान जो 76वां योम आज़ादी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। स्कूल जा ॿार झंडियूं हथनि में खणी ऐं बेच लॻाए ॾाढा ख़ुशि नज़र अची रहिया हुआ। हर तरफ़ पाकिस्तान जिंदाबाद जा नारा गूंजण लॻा। परचम कुशाई जी तकरीब सुबुह जो 8 बजे थी। स्कूल के ॿारनि मिली नगमा तकरीबूं ऐं टेबलो पेश कया। इन्हीं मौके ते स्कूल जी एडमिनिस्ट्रेस मोहतरमा आसमा सरदार साहिबा चयो त हीअ ॾींहुं यादि रखण ऐं साराहिण जो ॾींहुं आहे। इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे ॿारनि में नंढी उमिरि खां ई हुबुल वतनी जो जज़्बो पैदा करियूं। तकरीब जे आख़िर में स्कूल जे ॿारनि में मिठाई पिणु तक़सीम कई वई।